पिछा मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हाला जे मखदूम गुलाम हैदर हाई स्कूल जे मैट्रिक क्लास जे शागिर्द गुलशन फ़हीम कॉलोनी जे रवासी अब्दुल्ला मेमन सां 2 ॾींहं अॻु हाला वासी ओबाश नौजवान अब्दुल जब्बार वल्द मोहम्मद रमज़ान मेमन पारां बदफैली वारो वाक़े जे मुतासिर मैट्रिक क्लास जे शागिर्द अब्दुल्ला मेमन पारां जवाबदार अब्दुल जब्बार जे मथां हाला थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूद जवाबदार जी गिरफ़्तारी न थियण रात जे वक़्तु दुकान तां वापसि घर अची रहियो हो त जवाबदार जब्बार मेमन मूंखे ब्लैकमेल करे मूंखे बदफैली करण लाइ ज़ोर भरियो इनकार करण ते मूं मथां हमलो करे मूंखे ज़ख़्मी ऐं कपड़ा लीरूं करे छॾिया आहिनि। हिन ॿुधायो त जवाबदार 8 महीना अॻु दोस्तनि जी बर्थडे पार्टी में मूंखे नशो पीआरे मुंहिंजी ग़लति वीडियोज़ भरे मूंखे पाण ऐं ॿियनि नामालूम साथियुनि हथां बदफैली कराए यगमाल बणाईंदो रहियो आहे। हिन चयो त जवाबदार वक़्तन मूंखे ब्लैकमेल ऐं तशद्दुद करे मूंखे मुंहिंजी मज़दूरी जा पैसा ऐं घर जो सामान खपराए पैसा वठंदो रहे थो। इनकार करण ते वीडियोज़ वायरल करण ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾींदो रहियो आहे। हिन चयो त आउं वाक़े बाद पंहिंजी तालीम हासिल करण लाइ स्कूल नथो वञी सघां। जवाबदार धुर बाअसर हुजण करे मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। हिन IG सिंध मखदूम ख़ानदान मेमन कमेटी जे अॻुवाण ऐं अॻूणे DG FIA बशीर अहमद मेमन SSP मटियारी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ करण जो मुतालबो कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।